अस्सलाम नाज़रीन, धरती टाइम से गॾु आऊं आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं अॼु जी ताज़ा तरीन ख़बरुनि ते। कश्मीर में मेराब सिंध की खबर शामिल कंदासीं। कश्मीर लॻ बख्शापुर जे ॻोठ जाफ़र खान जखराणी में ज़मीन की मालकियत जखराणी बिरादरी के ॿिनि धुरनि में जहिड़ो फायरिंग, 7 ॼणा ज़ख़्मी। कश्मीर की निजी अस्पताल मुंतकिल। केतिरनि ई घंटनि ताईं फायरिंग जो सिलसिलो जारी रहियो, पर बख्शापुर पुलिस वाक़े वारे हंधि न पहुची सघी। कश्मीर लॻ बख्शापुर जी हंधि में ॻोठ जाफ़र खान जखराणी जे जखराणी बिरादरी के ॿिनि धुरनि में ज़मीन की मालकियत जहिड़ो थी पियो। वज़ीर अहमद जखराणी मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त असांजी ज़मीन बख्शापुर की हद में आहे, जंहिंमें मुखालिफ़ धुर जखराणी बिरादरी जा माण्हू असांजे फसल में माल छॾे असांजे ज़मीन जे फसल के ज़बरदस्ती हथियारनि के ज़ोर ते कटे रहिया हुआ। असां उन्हनि खे रोकियो। मुखालिफ़नि असांजे मथां हथियारनि जा मुंहुं खोले फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में ग़ुलाम फरीद ऐं रसूल बख्श के गोलियूं लॻण के नतीजे में सख़्त ज़ख़्मी थी विया आहिनि, जंहिंमें असांजे नौजवाननि मां कुदरतुल्लाह, मेहरबान अली, शामिर वारिस शाही उर्फ़ मोर लठन लगन सबब सख्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। केतिरनि ई घंटनि ताईं फायरिंग हलंदी रही, पर बख्शापुर पुलिस इतला बावजूद न पहुती। थाने ते वञी लेटर वरितोसीं, पर पुलिस जवाबदार मथां FIR दाख़िल करण लाइ तैयार न आहे। होॾां गोली लॻण सबब ग़ुलाम फरीद रसूल बख्श के रहीमयार खान अस्पताल मुंतकिल करे आख़िरी इतला ताईं वाक़े जो को बि केस दाख़िल न थी सघियो आहे।